करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहु वलियुल्लज़ीना आमनू युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन-नूर सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक जे इन आयत जे अंदर इंसान ज़ात सां पंहिंजे मुहब्बत जो अंदाज़ ऐं मेयार बयान फरमायो आहे। गोया के ॿियनि लफ़्ज़नि में मुफ़स्सिरनि हीअं लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला बाननि खे सॾियो आहे त अचो तव्हांजो दोस्त मां आहियां। सॾे करे अल्लाह ताला दोस्ती कई आहे। अल्लाहु वलियुल्लज़ीना आमनू, अल्लाह मोमिननि जो दोस्त आहे। छा कंदो अल्लाह तबारक व तआला मोमिननि सां दोस्ती करे पोइ छा ॾींदो मोमिननि खे? क़ुरान पाक ख़ुदि फरमायो युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन-नूर, दुनिया जे हर क़िस्म जे ऊंधाईअ मां कढी करे रोशनी जे तरफ़ आणींदो। इन ज़ुल्मात मां मुराद नाकामीअ मां कढी कामयाबीअ जे तरफ़ आणींदो, दुनिया जे नहूसत मां कढी करे कामरानी जे तरफ़ आणींदो, कुफ्र जे ऊंधाईअ मां कढी करे इस्लाम जे रोशनीअ में आणींदो। हर तरह सां जेका बि दुनिया जी नाकामी आहे उन नाकामीअ मां कढी करे अल्लाह ताला दोस्तीअ में मोमिन बाने खे कामयाबी जे तरफ़ आणींदो। अल्लाह ताला जी दोस्ती इंसान खे कामयाबीअ जे तरफ़ आणींदी। हाणे इन ते थोरो उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, सियाणा चइबा उहे माण्हू, अकुल वारा चइबा जिन अल्लाह तबारक व तआला जे इन दोस्तीअ खे क़बूल कयो, जिन रब तबारक व तआला जे इन दोस्तीअ खे छॾे करे दुनिया जे शयुनि सां दोस्ती कई, मुहबत कई, तबाह ऐं बर्बाद थिया। तॾहिं त अल्लामा इमादुद्दीन इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त अकुलमंद माण्हू उहो सॾिबो आहे जेको सुठी ऐं कसीअ शइ में फ़र्क़ु करणु ॼाणे। हीरे में ऐं मिस्रीअ जे ॻंढीअ में फ़र्क़ु करणु ॼाणे। बाज़ारि नंढड़ी मिस्रीअ जो ॻंढिड़ो में ईअं चमकंदो आहे हीरे वांगुरु। हीरे जे डलीअ में ऐं मिस्रीअ जे ॻंढीअ में फ़र्क़ु करणु जेको ॼाणे, पंहिंजे ऐं पराए जो फ़र्क़ु ॼाणे, हक़ ऐं कुफ्र जो फ़र्क़ु ॼाणे, नफ़रत ऐं मुहबत जो फ़र्क़ु ॼाणे, उनखे चइबो आहे उहो सियाणो आहे। बिल्कुलु ईअं दुनिया जे मुहबत ऐं अल्लाह ताला जे मुहबत खे जेको ॼाणे वियो उहो माण्हू क़ुरान पाक ऐं हदीस पाक जे इस्तिलाह मुताबिक़ उहो सियाणो आहे, उहो अकुलमंद आहे। शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, असांजे दौर में जॾहिं नंढड़ा ॿार ॼमंदा हुआ त पोइ माइरूं उन्हनि खे सोन जूं या चांदीअ जूं मुंडियूं ठाराए पाराईंदियूं हुयूं। अॼुकल्ह बि आहे जिन घराणनि में सिकी लधा ॿार या सिकी ॼमनि था, प्यारा था थियनि, त पोइ उन्हनि जे आङुरनि में सोन जी या चांदीअ जी मुंडी ठाराए माइरूं पाराईंदियूं। मथां गुम थी वञे या किरी पए, हिकिड़ो सॻो बि ॿधी करे पोइ हथ जे वीणीअ में ॿधंदियूं त खेॾंदे मथां किरी पएसि। शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, मुंहिंजी अम्मा बि मूंखे सोन जी मुंडी ठाराए करे चीच में पाराई। पहिरें ई ॾींहुं मां अञा घरां निकिरी करे ॿाहिरि वियुमि त हिकिड़ो ठग क़िस्म जो माण्हू हो, मूंखे ॾिठई मुंहिंजे मुंडीअ ते हुनजी नज़र पइजी वई। मूंखे सॾु करे नंढनि ॿारनि वांगुरु चई हलिया आपी पायूं। मूंखे भाकुर पाताई, खीसे मां ॻुड़ जी ज़री कढी करे मूंखे चई हिनखे चखी ॾिस। मां हुनखे चखियो त मिठो लॻो। पोइ चई त हाणे पंहिंजे हिन मुंडीअ खे चखी ॾिस, ॻुड़ जो रंग मुंडीअ जो रंग लॻभॻि आहे न। चईं हाणे हिनखे चखी ॾिस। मां हुनखे चखियो मुंडीअ खे त ज़ाइक़ो ई कोन हुअसि, फिकी हुई। वरी मूंखे ॻुड़ जी ज़री चखायईं, मां जो हुनखे ज़बान हई चूसियो त मिठो लॻो। जॾहिं ज़बान मां मिठास ख़तमु थियो, मूंखे चई हाणे पंहिंजे मुंडीअ खे चखी ॾिस। वरी मां हुनखे चखियो त उहो फिकी लॻी। पोइ मूंखे चवणु लॻो, इहा फिकी शइ तूं रखी छा कंदे? इहा फिकी मूंखे ॾे, हीअ मिठी तोखे ॾियां, अटा मटा कयूं। मूंखां ईअं करे उहा मुंडी कढी वियो, ॻुड़ जी एतिरी ज़री मूंखे ॾिनई। मां खाईंदो खाईंदो घरु आयुसि, अमां ॾिठो पुटु त ॻुड़ किॾां ॾई? अमी उहा फिकी हुई न, उहा ॾेई आयुसि, मिठी वठी आयुमि। शइ फिकी शइ ॾेई आयुमि, मिठी वठी आयुमि।
शेख सादी रहमतुल्लाह अलैह ते लिखे थो त अम्मा हिते हथु हणी करे चयो त अब्बा तोखे हिन शइ जी ख़बर ई कान्हे का त फिकी फिकी कहिड़ी थींदी आहे, मिठी मिठी कहिड़ी थींदी आहे। जेसिताईं तोखे हिन शइ जी ॼाण न आई तेसिताईं तूं पुटु ठॻिबो ई रहंदे। सचपच शेख सादी रहमतुल्लाह अलैह हिते लिखियो आहे जंहिं माण्हूअ खे अल्लाह ऐं मख़लूक जे मुहबत जो फ़र्क़ु नज़र नथो अचे उहो ठॻिबो ई रहंदो। जंहिंखे हीरे ऐं मिस्रीअ में, ॻुड़ ऐं सोन में जंहिंखे फ़र्क़ु नज़र न आयो, इहे मिसाल आहिनि ज़ाहिरी। हितां सबक़ु पिराइणो आहे जंहिं बंदे खे अल्लाह ताला जे ज़ात जो क़दुरु ऐं क़ीमत मालूम कोन्हे, दुनिया जे माण्हुनि ऐं क़ुर ऐं हदीस जो क़दुरु छा ॼाणे। जेको रब जो क़दुरु नथो ॼाणे, रब तबारक व ताला जे निमाज़ रोज़े अहकामनि जो क़दुरु नथो ॼाणे, उहो क़यामत जॾहिं अल्लाह ताला जे आॾो बीही करे कंधु छा खणंदो, जंहिं एॾी वॾी क़ीमती शयुनि जो क़दुरु न कयो। अञा ॿियो मिसाल ॾियां, पुराणे ज़माने में सुल्तान सबतगीन वॾो बादशाह थी गुज़रियो आहे। ग़ालिबन 3-4 शादियूं थियल हुयसि। हिकिड़ीअ घरवारीअ सां ॾाढी मुहबत हुअसि। ॿियनि घर वारनि खे रोध कयो, इन घरवारीअ में छा आहे, तोखे छा थो नज़र अचे? बज़ाहिर सूंहं सोभिया में बि असांखां वधीक कोन्ही, कमकार में बि असांखां चालाक कोन्ही, सियाणप होशियारी अकुलमंदीअ में बि असांखां वधीक कोन्ही, तोखे हुन में नज़र छा आयो आहे जो तो हुन सां घणी मुहबत कई आहे? हाणे सुल्तान सबकतगीन परेशान त थियो, चई त भला इन सुवाल जो जवाबु तव्हांखे मां कंहिं मौक़े मुनासिब सां ॾींदुसि। वक़्तु गुज़रंदो रहियो, घर वारनि खां इहो सुवालु विसरी वियो। अचानक हिनखे इहो ख़्यालु आयो त अॼु हिननि खे मां इन शइ जो अहसासु ॾियारियां त हिन सां मुंहिंजी चाहत घणी छो आहे। घर जे आगुर में अची करे कुर्सी रखायईं, वेठो, नौकरनि चाकरनि खे घुरायईं, घर वारनि खे घुरायईं, उन पंहिंजी घरवारीअ खे बि घुरायईं। सभई घरवारियूं 3-4 अची वियूं, नौकर बि अची विया, बानियूं बाना ग़ुलाम ख़ादिम सभु अची विया। पोइ हुकुम कई त मुंहिंजे ख़ज़ाननि में जेका जेका शइ पई आहे उहा कढी करे ॿाहिरि अचे हिन अंगण ते रखो। सोफ़ा सेट बि रखो, सोना जवाहरात बि रखो, हीरा बि रखो, याकूत बि रखो, मरजान बि रखो, सभु शयूं रखो। जंहिंखे जेका शइ खपे उहो उतां खणे, पर पहिरियां खणी अचो सभई। सभु शयूं खणी आया, माना सॼो घर अंदरां ख़ाली करे सामान खणी ॿाहिरि पट ते रखियो। सुल्तान सबकतगीन चयो त हाणे मां ॻणियां थो 1 2 3, पहिरियां तव्हां ॾिसो सामान सॼे खे, जंहिंखे जेका शइ वणे थी उहो उनखे ताड़े। मां 1 2 3 कयां त तव्हां वञी करे उन शइ ते हथु रखो जेका शइ तव्हांखे खपे थी। पोइ जंहिं जंहिं शइ ते हथु रखियो उहा उनजी, मुंहिंजे तरफ़ां उनखे हदियो, तोहफ़ो आहे मुंहिंजो। हाणे सभिनी ॾिठो, झाड़ियो, सोन बि पियो आहे, हीरा बि पिया आहिनि, सोफ़ा सेट बि पिया आहिनि, थांवनि जो सेट बि पियो आहे, गाॾीअ जी चाबी बि पई आहे, खज़ानो बि पियो आहे, चाबी बि पई आहे, कुर्सी बि पई आहे, ताज बि पियो आहे, कंगण बि पिया आहिनि, ज़ेवर सोना बि पिया आहिनि, क़िस्मी क़िस्मी शयूं पियूं आहिनि। सभिनी ॾिसी करे अख में रखियो। हिन चयो 1 2 3, सभु वञी करे सामान ते किरिया। कंहिं सोन ते हथु रखियो, कंहिं गाॾीअ जी चाबी खई वञी, कंहिं कुर्सीअ ते सोनी कुर्सीअ ते हथु रखियो, कंहिं सोनू ताज बादशाह जो ताड़ियो उन ते हथु रखियो, कंहिं उनजे घड़ीअ ते हथु रखियो, कंहिं सोननि ज़ेवरनि ते हथु रखियो। मतिलबु जंहिंखे जेका शइ खपे पई उन वञी उन ते हथु रखियो। पर हीअ घरवारी जेका पसंदि आहे असां बीठी चुप कयूं, हे हुन ॾे पियो ॾिसे, उहो मायूं बि सभु घरवारियूं बाना सभु हिन ॾे पिया ॾिसनि, हीअ हुननि ॾे पई ॾिसे। घर वारनि खणी तकड़ में चई विधो बादशाह खे त ॾिठई न, एतिरी कम अकुल अथई, जंहिंखे तूं घणो चाहींदो आहे उन में अकुल एतिरो अथई, बेवकूफ़। छा थियो आयुसि, सभु कंहिं पंहिंजे पसंदि वारी शइ खईं, हीअ वरी बेअकुल सोचींदे सोचींदे रहिजी वई। हिनखे दूल में दिमाग़ में ॻाल्हि ई कोन वेठी त मां बि वञी करे कंहिं शइ ते हथु रखां, एतिरी अथई अकुलमंद जंहिं ते तूं मरंदो आहे। हुननि इहो लफ़्ज़ चई विधो। हिन खां पुछई त ॾे ख़बर, तोखे का शइ न पई खपे छा, तूं बि वञी कंहिं शइ ते हथु रखी हा? चई त तव्हां ऐलान कयो न, जेको जंहिं शइ ते हथु रखे उहो उनजो, उहा शइ उनजी। ड्रोड़ी अची करे बादशाह जे कुल्हे ते हथु रखियईं, बादशाह जे कुल्हे ते हथु रखियईं। तव्हांजो पंहिंजो ऐलान हुयो त जेको जंहिं शइ ते हथु रखे उहा शइ उनजी, मां तो ते हथु रखियो आहे। हिते सभिनी जा वात किटली थी विया, सभिनी जा हैरान थी विया त असां हिनखे चरियो सम्झो, हीअ त सियाणी निकिती, वञी बादशाह ते वञी हथु रखियईं। चई हाणे इहे ख़ज़ाना सभु इन्हनि जा,
बादशाह मुंहिंजो, जॾहिं बादशाह ई मुंहिंजो त बादशाह जा सभु खज़ाना ई मुंहिंजा, जंहिंजो रब तंहिंजो। इतरनि खे ॻाल्हि दिमाग़ में वेहिजी वई त हाओ बादशाह चयो घर वारनि खे त ॾिठव, जंहिंजी माल मता ते नज़र हूंदी आहे उनजी मोहबत अगरि हुजे बि न त बि उहा माल मफ़ाद ख़ातिर हूंदी आहे। जंहिंजी माल ऐं मता ते नज़र न हूंदी आहे, मोहबत ख़ालिस हूंदी आहे, उहो इन्हनि शयुनि खे न ॾिसंदो आहे। तव्हां सभिनी जी मूंसां जेका चाहत हुई उहा इन माल जे करे हुई, उहो तव्हांखे आयो, तव्हां हलो, मां इहा मुंहिंजी घरवारी असां रहंदासीं हाणे, त मुंहिंजा भाइर हो असांखे बि उन हक़ीक़ी बादशाह जे मथां हथु रखिणो आहे। हीअ दुनिया जूं मख़सूस शयूं आहिनि, कंहिंखे दुनिया जे कारोबार रब खां फिटायो आहे, कंहिंखे दुनिया जे ड्यूटीअ रब खां परे कयो आहे, कंहिंखे माल औलाद जी मोहबत अलाह खां परे कयो आहे, कंहिंखे ज़मीन जाइदाद ख़ुदा खां परे कयो आहे, कंहिंखे सोन चांदीअ माण्हुनि जी मोहबत, मख़लूक़ात कुतनि ॿिलनि जानवरनि जी मोहबत, इहे मुख़्तलिफ़ दुनिया जूं मोहबतूं आहिनि जेके ख़ुदा खां माण्हुनि खे परे करे वियूं आहिनि। माण्हुनि वञी उन्हनि शयुनि ते हथ रखिया आहिनि, हक़ीक़ी रब उन्हनि खां विसरी वियो आहे। वॾा सियाणा ऐं सम्झदार चइबा उन औरत वांगुरु उहे माण्हू जिन पंहिंजे रब जे मथां हथु रखियो, मुंहिंजा रब मुंहिंजो तूं आहे। इहा सॼी दुनिया मां घोरी, मूंखे कुझु बि न आई पर तूं त आई न। समझदार माण्हू चइबा उहे, क़ीमती माण्हू चइबा जेके हर वक़्तु आज़ान जो सॾु थिए न उन धंधे खे उते छॾे निमाज़ पढ़नि, ड्यूटीअ खे उते छॾे निमाज़ पढ़नि, माल मता खे उते छॾे निमाज़ पढ़नि। इहा चइबी आहे सची मोहबत। रब साईं तुंहिंजो हुकुम आहे, तुंहिंजो सॾु थी वियो आहे, जी जी करे ईंदुसि, पंहिंजूं सभु शयूं छॾनि, पोइ चइबो आहे इहा सची मोहबत। तॾहिं त अलाह साईं फरमायो अल्लाहु वलियुल्लज़ीन आमनू, मोमिननि जो मां दोस्त आहियां। हाणे जॾहिं मोमिननि रब खे सुञातो, इहा मोट ॾिनी, आज़ान जो सॾु थियो न आई, बिस्तरो छॾियो न आई, आज़ान जो सॾु थियो न आई, दुकानु छॾियो न आई, आज़ान जो सॾु थियो न आई, ज़मीन छॾी न आई, आज़ान जो सॾु थियो न आई, गाॾी छॾी न आई, आज़ान जो सॾु थियो न आई, दोस्तीअ खे छॾियो न आई, छॾे करे ख़ुदा जे दर ते आयो, ॼण त अलाह ताला खे पंहिंजे सुवाल जे जवाब में मोट ई ॾिनई त मुंहिंजा रब तूं जे मूंसां मोहबत थो करीं त मां बि तुंहिंजी मोहबत खे क़बूलियो, जी मुंहिंजा साईं, हलियो आयो ख़ुदा जे दर ते। इहे चइबा आहिनि पका बाना, इहे चइबा आहिनि सचा बाना, इहे चइबा आहिनि सियाणा ऐं अकुलमंद बाना। अलाह ताला शल तव्हां असांखे बि इहा सचाई ऐं इख़लास ऐं मोहबत सची नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।